अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइंस सवार थियूं। बुलेटिन जी शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं। टिकराटे वेझो ॻोठ रमज़ान शेख जी रहवासियुनि ज़मीना शेख पारां तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। जारी कयल वीडियो बयान में ज़मीना शेख चयो त हुन रज़ा ख़ुशी सां अरबिलो महर सां निकाह कयो आहे। संदसि चवणो त संदसि वालिदेन कान्हे तोहमत हेठि मारणु चाहिनि था, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ज़मीना शेख चयो त संदसि वालिदेन मुड़ुस ऐं उन जे वारिसनि ते संदसि वापसी लाइ दबाव विझी रहिया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। टिकराटे वेझो ॻोठ रमज़ान शेख जी रहवासियुनि ज़मीना शेख पारां तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। जारी कयल वीडियो बयान में ज़मीना शेख चयो त हुन रज़ा ख़ुशी सां अरबिलो महर सां निकाह कयो आहे। संदसि चवणो त संदसि वालिदेन कान्हे तोहमत हेठि क़तल करणु चाहिनि था, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ज़मीना शेख चयो त संदसि वालिदेन मुड़ुस ऐं उन जे वारिसनि ते संदसि वापसी लाइ दबाव विझी रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन त टिकराटे वेझो ॻोठ रमज़ान शेख जी रहवासियुनि ज़मीना शेख पारां तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। जारी कयल वीडियो बयान में ज़मीना शेख चयो त हुन रज़ा ख़ुशी सां अरबिलो महर सां निकाह कयो आहे। संदसि चवणो त वालिदेन कान्हे तोहमत हेठि खेसि क़तल करणु चाहिनि था। तफ़सील मालूम कंदासीं। मजीद महर लाइन ते मौजूदु आहे। मजीद, ॻोठ रमज़ान शेख जी रहवासियुनि ज़मीना शेख पारां तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही आदलपुर लगोट है रमज़ान शेख जितां जी नौजवान रानी है जैं ठिकराट ॻोठ अकल महर वासी नौजवान पढ़णो कयो आहे। अॼु जेको आहे उन पंहिंजो जेको वीडियो बयान तौर हिकिड़ो जेको आहे मौक़ुफ़ ॾिनो आहे त हुनजा जेके वालिदेन आहिनि उनजा जेके बासर उतां जा जेके वॾेरा आहिनि उन्हनि उन जोड़े खे करार जेको कारो करार ॾिनो आहे, जंहिंजे करे हुननि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। जेको नारी वीडियो बयान में इहो चई रही आहे त मूंखे पंहिंजे भाइरनि ऐं वालिदेन मां ऐं जेके उतां जा बासर आहे उन्हनि मां ख़तरो आहे ऐं असांजी जेको तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे जीअं असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। ऐं मां पंहिंजे जेको प्यार जो पढ़णो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां ऐं शरीयत मोहम्मदी तौरु कयो आहे। ऐं वधीक जेको हुनजो चवणु आहे ज़रियनि जो चवणु आहे त हिन वक़्तु जेके उहे जोड़ो आहे उहो ॿाहिरि जेको दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। जी ठीकु आहे, मजीद महिरबानी, मूंखां तफ़सील ॾिना।